नासिक रांची में प्लाज़ा के लगल बाहि ते ज़ाब्तो न अची सघियो आहे। सड़ी फौथलनि जो अंग वधी छह थी वियो आहे। एमए जिना रोड ते गुल प्लाज़ा में रात देर सां लगल बाहि ते ज़ाब्ते लाइ रेस्क्यू ऑपरेशन जारी आहे। सॼे शहर मां फायर टेंडर्स तलब कई वियूं आहिनि। बाहि वाक़े में वधीक हिकु ॼणो फौत थी वियो आहे, जंहिं जी सुञाणप फुरकान नाले सां थी आहे, जेको फाइटर हो। रेस्क्यू अख़्तियारनि मूजिबि प्लाज़ा जे ग्राउंड फ्लोर ते वाक़े समूरा दुकान सड़ी विया आहिनि। बाहि प्लाज़ा जी 3 मंज़िल ताईं पहुची वई आहे ऐं केतिराई माण्हू अञा फाथल हुजण जा इत्तला आहिनि। अफ़सोसनाक ख़बर अव्हांखे ॾियूं पिया। रांची में प्लाज़ा खे लगल बाहि ते ज़ाब्तो न अची सघियो आहे। सड़ी फौथलनि जो अंग वधी छह थी वियो आहे। एमए जिना रोड ते गुल प्लाज़ा में रात देर सां लगल बाहि ते ज़ाब्ते लाइ रेस्क्यू ऑपरेशन जारी आहे। सॼे शहर मां फायर टेंडर्स तलब कई वियूं आहिनि। बाहि वाक़े में वधीक हिकु ॼणो फोत थी वियो आहे, जंहिं जी सुञाणप फुरकान नाले सां थी आहे, जेको फाइटर हो। रेस्क्यू अख़्तियारनि मूजिबि प्लाज़ा जी ग्राउंड फ्लोर ते वाक़े समूरा दुकान सड़ी विया आहिनि। बाहि प्लाज़ा जी 3 मंज़िल ताईं पहुची वई आहे ऐं केतिराई माण्हू अञा फाथल हुजण जा इत्तला आहिनि।